करमपुर बरसां ॻोठ नूर नबी खान बंगलाणी में सोहेल अहमद खान बंगलाणी जी ज़ेर निगरानी में संदसि बंगले ते बंगलाणी इतिहाद जी एक वॾी गॾिजाणी कोठाई वई। गॾिजाणी में मरकज़ी ऑर्गेनाइज़र अलामा मंजूर अहमद तूफ़ानी, डिवीज़न सदर ज़ीशान खान बंगलाणी, डिवीज़न जनरल सेक्रेटरी सोहेल अहमद खान बंगलाणी, ज़िला कश्मीर सदर सचल खान बंगलाणी, जनरल सेक्रेटरी प्रिंस KB बंगलाणी, आदिल हुसैन बंगलाणी, कामरेड अब्दुल हमीद बंगलाणी, इमदाद अली बंगलाणी, नादिर अली बंगलाणी, एहसान अली बंगलाणी, सोशल वर्कर मोहम्मद यूसुफ बंगलाणी, मरकज़ी प्रेस सेक्रेटरी M जलालुद्दीन बंगलाणी समेत बंगलाणी इतिहाद के अॻुवाणनि ऐं बंगलाणी बिरादरी के माण्हुनि वॾे अंग में शिरकत कई। मेड़ाके के खिताब कंदे अॻुवाणनि चयो त बंगलाणी इतिहाद ठाहिणु कंहिंजे ख़िलाफ़ बग़ावत न आहे। असीं बंगलाणी बिरादरी मीर जहांगीर खान बंगलाणी की क़यादत में पंहिंजे हक़नि जी हासिलात लाइ मुतहद थिया आहियूं। बंगलाणी बिरादरी सां जिते भी नाइंसाफ़ी थींदी, बंगलाणी इतिहाद के प्लेटफॉर्म तां भरपूर एहतजाज कयो वेंदो। अॻुवाणनि जो वधीक चवणु हो त असांजी बंगलाणी बिरादरी तालीम के हवाले से इंतहाई पुठिते पियल आहे। बंगलाणी इतिहाद जी इहा पहिरीं कोशिश हूंदी त बंगलाणी बिरादरी जी न्याणियुनि तोड़े नौजवान छोकरनि खे बेहतर तालीम ॾियण लाइ जाखोड़ियो वञे। हुननि जो वधीक चवणु हो त बंगलाणी बिरादरी सां तालुक़ रखंदड़ कंहिं बि ॾोहारी क़िस्म जे माण्हुनि सां इतिहाद जो को बि तालुक़ न हूंदो, न ई उन्हनि जी कंहिं बि क़िस्म जी मदद कई वेंदी। इतिहाद जे अॻुवाणनि ऐं कारकुननि जो आख़िर में चवणु हो त मुहर्रम महीने खां पोइ मक़तूल अब्दुल हमीद बंगलाणी वाक़िए ऐं पहोड़ बिरादरी हथां ज़ख़्मी थियल ट्रैक्टर ड्राइवर शाहनवाज़ बंगलाणी वाक़िए में मुलविस जाबदारनि की गिरफ़्तारी लाइ SSP कश्मीर कंदकोट ऐं DC जैकबाद ऑफिस अॻियां धार धार धरना आया वेंदा। बंगलाणी इतिहाद के अॻुवाणनि ऐं कारकुननि जो वधीक छा चवणु हो, अचो त ॾिसूं था हिन रिपोर्ट में। बंगलाणी इतिहाद तरफ़ां हिकु गॾिजाणी कोठाई वई आहे। बंगलाणी इतिहाद जेके मुख़्तलिफ़ ज़िलनि खां हिन गॾिजाणी में अॻुवाण बि मौजूदु आहिनि ऐं जेको मरकज़ी अॻुवाण आहे अलामा मंजूर अहमद तूफ़ानी साहब सां हिन इतिहाद ऐं जेका अॼोकी गॾिजाणी आहे उन जे मुतलिक़ पुछा कंदासीं त हीउ इतिहाद कहिड़े हवाले सां जुड़ियो वियो आहे ऐं अॼोकी गॾिजाणी में छा छा माना जेको आहे तय। शुक्रगुज़ार आहियूं टाइम ॾिनो। असल ये इतिहाद जो मक़सदु जुड़ण जो ही आहे त मां पहिरों त बंगलाणी नौजवाननि खे जेको आहे इकठो करणु ऐं पंहिंजे इतिहाद खे मज़बूत करणु ऐं जेको पंहिंजो सरदार जहांगीर खान बंगलाणी असांजो एजुकेट सरदार आहे, उन असांखे हिकिड़ो प्लेटफॉर्म ॾिनो आहे। उन प्लेटफॉर्म तहत असां पंहिंजे बंगलाणी ब्रदर खे इकठो कयो आहे। इन जे करे ताजो असां पंहिंजी तालीम खे अॻे वधायूं ऐं जहिड़ा झगड़ा आहिनि उन्हनि खे ख़तमु कयूं ऐं जेके बि मसइला मसाइल नंढा आहिनि उन्हनि जे असां घर घर वञी करे ख़ैरु करण जो पंहिंजो मंशूर में आहे। ऐं जेके मंशूर में ही भी आहे त जेके नियाणियूं हिन वक़्तु तालीम हासिल नथा करनि, असांजे नौजवान तबिके ऐं पंहिंजे घर घर वञी करे नियाणियुनि खे तालीम जे लाइ उजागर करणु असांजे मंशूर में शामिल आहे। असांजो इतिहाद जो मक़सदु इहो आहे त असां बंगाणी खां हमेशह हुकूमत खां महरूम रहिया आहियूं। हर शइ खां असांजो असां बंगाणनि खे लखवाड़ीअ में हूंदो हुयो। हाणे असांजो इहो वर्क जारी आहे त असां सभिनी बंगाणनि खे लखवाड़ी ख़तमु कराए ऐं सभिनी खे तालीम याफ़्ता करायूं। कुआड़ी जे बदिले कलम हुजे, असांजो इहो मंशूर आहे। मरकज़ी ऑर्गेनाइज़र अलामा मंजूर तूफ़ानी ॾींहुं राति महिनत कंदा असांजे इतिहाद जो मक़सदु आहे हर ज़ालिम सां बग़ावत ऐं हर मज़लूम जी हिमायत, बिला तफ़रीक़ इंसानी ख़िदमत ऐं बिलख़ुसूस पंहिंजे क़ौम खे तालीम ऐं अमल जी तरफ़ जेका त हाणे शऊर पैदा करणु, पंहिंजा जेके हुक़ूक़ आहिनि क़ौमी उहे हासिलु कनि।